अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आओ यहाँ सायरा सुमरो आईने बुलेटिन में असा सगत साथींदो मुबशर सलंगी इस सब खबरी का नजर हेडलाइन ते। अमरीकी आबदोज के हमले में श्रीलंका वेझो ईरानी जंगी जहाज बुॾी वियो। अमरीका इसराइल पारां ईरान में 1200 खां वधीक हथनि ते बमबारी। इसराइल जा आज़ादी स्क्वाड ते शहरनि मथां मिसाइल फायर। केतिरा ई शहरी शहीद थी विया। ईरान जा बि इसराइल ते मिसाइल हमला। तल हबीब में केतिरियूं ई सरकारी इमारतूं तबाह थी वयूं। ईरान बहरीन में अमरीका जो सभ खां वॾो रेडार सिस्टम बि तबाह करे छॾियो। सऊदी अरब ऐं इराक में CIA जे अॾनि खे निशानो बणायो वियो। ईरानी पासदान इनकलाब मुताबिक़ अमरीका ऐं इसराइली हथफनि खे 40 खां वधीक मिसाइल फायर कया विया। ईरानी गार्ड अबनाई हरमज़ ते मुकमल कंट्रोल हासिल करण जी दावा करे छॾी। अमरीकी सदर ट्रंप चयो आहे त ज़रूरत पवण ते अबनाई हरमज़ में कमर्शियल जहाज़नि सां गॾु अमरीकी नेवी बि उमाणी वेंदी। इसराइल जे दिफ़ा वारे वज़ीर चयो आहे त आयतुल्लाह खामनाई बाद उन जे हर जानशीन खे निशानो बणाईंदासीं। ईरान पारां अमरीका सां ॻाल्हियुनि खां साफ़ इनकार। शहीद आयतुल्लाह खामनाई जे सीनियर मशीर मोहम्मद मखीर चयो आहे त ईरान अमरीका सां कॾहिं बि ॻाल्हियूं न कंदो। पाकिस्तान जे सियासी पार्टियुनि ईरान ऐं अरब मुल्कनि विच में छिकताण घटाइण खे पाकिस्तान जी अवलीन तरजीह करार ॾेई छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि क़ौमी सलामती ख़िते जी सूरत हाल बाबति इन कैमरा इजलास। PPJUI, MQM, BAP ऐं ॿियनि सियासी जमातुनि जे अॻुवाननि जी शिरकत। सियासी पार्टियुनि ऐं वज़ीर आज़म खे क़ौमी सलामती सरहदनि जे सूरत हाल ते ब्रीफिंग ॾिनी वई। वज़ीर आज़म अफ़गान तालिबान ख़िलाफ़ जारी कार्रवाइनि बाबति सियासी पार्टियुनि खे एतमाद में वरितो। इजलास में PTI ऐं सुन्नी इतिहाद काउंसिल जा मेंबर शरीक न थिया। सिंध में स्ट्रीट क्राइम ते ज़ाब्ते ऐं कचे में दाड़ियलनि ख़िलाफ़ ऑपरेशन वधीक तेज़ करण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि एपेक्स कमेटी जो इजलास। सूबाई घरू वज़ीर, IG सिंध, DG रेंजर्स ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जे अमलदारनि जी शिरकत। कानून लागू कंदड़ इदारनि पारां अमन अमान जी सूरत हाल ते ब्रीफिंग। इजलास दौरान गैर कानूनी रहंदड़ अफ़गाननि ख़िलाफ़ मुहिम तेज़ करण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर मुराद अली शाह स्ट्रीट क्राइम ऐं कचे में ऑपरेशन तेज़ करण जी हिदायत करे छॾी। सिंध जे वॾे वज़ीर तरफ़ां ईरानी काउंसलेट जो दौरो। ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्लाह खामनाई ऐं संदसि साथियुनि जी शहादत ते ताज़ियत जो इज़हार। वॾे वज़ीर चयो आहे त ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्लाह खामनाई ऐं संदसि साथियुनि जी शहादत ते दिली ॾुख पहुतो आहे। सिंध हुकूमत ऐं अवाम ईरानी अवाम सां गॾु बीठल आहे। सिंध जे वॾे वज़ीर ऐं सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह ईरानी काउंसलेट में फातिह ख़्वानी कई ऐं शहीदनि जे ख़ानदाननि लाइ सब्र जी पिणु दुआ कई। पाक फौज पारां ऑपरेशन गज़बुल हक़ जारी। फितना हिंदुस्तान ऐं ख़ारजीन ते बमबारी। बिलग्राम एयरबेस ते बमबारी में जहाज़नि जो वेयर हाउस ऐं हैंगर तबाह। तोरखम सरहदनि ते अफ़गान तालिबान जो हमलो। जवाबी कार्रवाई में तालिबान कमांडर फरहमान समेत केतिरा ई अफ़गानी मारिजी विया। पाक फौज पारां जारी कार्रवाई में मारिजी वियल अफ़गान तालिबान जो अंग 464 थी वियो। सिंध हाई कोर्ट सखर बेंच पारां अधूरो रिपोर्टूं पेश करण ते DCs खे छंड। सिंध हाई कोर्ट बेंच में मासूर कोटा तहत नौकरियूं न मिलण ख़िलाफ़ दाख़िल कयल दरख़्वास्तुनि ते ॿुधणी। मुख़्तलिफ़ ज़िलनि जे DCs पारां रिपोर्टूं पेश कयूं वयूं। अदालत पारां DCs खे छंड। दरख़्वास्त गुज़ारनि जे वकील अदालत खे ॿुधायो त सूबाई सरकारी खातनि में माज़ूरनि खे 5% कोटा तहत भर्ती करण लाइ ज़िलनि इंतिज़ामिया DRCs में सियासी सिफ़ारिशुनि हेठि मनपसंद जा नाला फाइनल कया आहिनि। अदालत ज़िलनि जे डिप्टी कमिश्नर खे सरकारी तौर ख़ुदमुख़्तियारी इदारनि में मासूर कोटा तहत ख़ाली जायुनि जा तफ़सील तलब करे वरिता। ॿुधणी 9 अप्रैल ताईं मुलतवी। मेहर में 3 पुलिस एहलकारनि जी शहादत वारे केस में नामज़द जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में ऑपरेशन। 25 ॼणा गिरफ़्तार। SSP दादू जी अॻुवाणी में कंबर शेदात कोट ऐं लालू राइक में कार्रवायूं। 25 ॼणा गिरफ़्तार। SSP दादू सऊद मक्सी चयो आहे त जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ सर्च ऑपरेशन कयो वियो। गिरफ़्तार कयल 25 ॼणनि जे कब्ज़े मां हथियार पिणु हथ कया विया आहिनि। वडाणी भरिसां बंगवार बिरादरी जे 2 धुरनि में हलंदड़ खूनी तकरार तां 1 ॼणो क़तल, 2 ॼणा ज़ख़्मी। कबलू थाणे जे हद कचे वारे इलाइक़े में हथियारबंदनि फायरिंग करे नौजवान नंढो बंगवार खे क़तल करे छॾियो। गोलियूं लॻल सभु सनाउल्लाह ऐं सलाम बंगवार ज़ख़्मी। नाज़ुक हालत में अस्पताल मुंतक़िल। धुरनि में छिकताण वधी वञण करे इलाइक़े में ॾहका पखिड़ियल। सीता रोड वेझो 2 धुरनि में जहिड़े दौरान कुहाड़ियूं लॻण सबबि नौजवान क़तल, 2 ॼणा ज़ख़्मी। ॻोठ सीता नदी में
सोलंकी बिरादरी जे बिंदुरनि में ॿारनि जी ॻाल्हि झेड़ो नौजवान मोहम्मद सिद्दीक सोलंकी मारिजी वियो। मुरीद अब्बास ऐं इब्राहिम सोलंकी ज़ख़्मी। ज़रूरी कार्रवाई बैदि लाशकर पहुचण ते कोहराम मची वियो। बिरिया रोड में मुबैना तौर ज़हरीलो खाधो खाइण सबबि हिकु ॼणो फौत। औरतुनि ऐं ॿारनि समेत 8 घर जा भाती बेहोश। फतेहपुर माला में मुबैना तौर ज़हरीलो खाधो खाइण सबबि गर्भातियुनि जी तबियत ख़राब थी वई। ॻोठाणे मोहम्मद अली अंसारी अस्पताल नियंदे दम दणी हवाले करे छॾियो। बेहोश थी वियलनि में मासूम ॿाड़ी एनम, पूनम, अलीशा, अदनान ऐं अयान समेत 8 घर जा भाती ॻणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल।